सूरह अहज़ाब रुकु नंबर 4। ए पैगंबर पंहिंजनि ज़ालुनि खे चयो त जेकॾहिं अव्हीं दुनिया जी हयाती ऐं उन जो सींगार घुरंदियूं हुजो त अचो तव्हांखे उजूरो ॾियां ऐं चङी तरह छॾियां। ऐं जेकॾहिं अव्हीं अल्लाह ऐं संदसि पैगंबर ऐं आख़िरत जे घर याने बेहिश्त खे घुरियो थियूं त बेशक अव्हां मां नेक बख़्तनि लाइ अल्लाह वॾो अजर तयारु कयो आहे। ए पैगंबर जो ज़ालूं, अव्हां मां जेका पधरी बेहयाई कंदी तंहिंखे वधाए ॿीणो अज़ाब कयो वेंदो ऐं इहो अल्लाह ते आसान आहे। ऐं अव्हां मां जेका अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी ताबेदारी कंदी ऐं चङा कम कंदी तंहिंखे संदसि अजर ॿ भेरा ॾींदासीं ऐं उन लाइ इज़त वारी रोज़ी तयारु कंदासीं। ऐं पैगंबर जूं ज़ालूं अव्हीं किन ॿियनि ज़ालुनि जहिड़ियूं न आहियो। जेकॾहिं अव्हीं अल्लाह खां ॾुजंदियूं आहियो त कंहिं धारिये माण्हूअ सां ॻाल्हाइण में हेठाहीं न करियो, छो त जिन जे दिलनि में बीमारी आहे सो मतां तमह करे ऐं चङो सुखुन ॻाल्हायो ऐं पंहिंजे घरनि में रहो ऐं पहिरीं जाहिलियत जे सींगार वांगुरु सींगार न करियो ऐं निमाज़ क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो ऐं अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी फर्माबरदारी करियो। ए पैगंबर जा घर वारो, अल्लाह रुॻो ई घुरंदो आहे त अव्हां खां पलेती दूरि करे ऐं त अव्हांखे चङी तरह पाक करे ऐं अव्हांजे घरनि में जेकी अल्लाह जी आयतुनि ऐं दानाई जी ॻाल्हियुनि मां पढ़ियो वञे थो सो यादि करियो। बेशक अल्लाह लुत्फ़ कंदड़ ख़बर रखंदड़ आहे।